अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवां जी मेज़बान ताहिरा जोयो। सिधी ॻाल्हि प्रोग्राम में अवां सभिनीनि खे भली कार चऊं था। ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर तजनिगार गुलाम नबी मोराई साहब। सर, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं प्रोग्राम जो पहिरियों सवाल आहे, KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी सिंध जो दौरो कयो। ॿिए ॾींहुं कारकुननि में पुलिस में चकरियूं रहियूं। निमाइश चौरंगी वटि जलसे खे ख़िताब कंदे हुन चयो त कराची सिंधियुनि जो आहे। सिंधियुनि कराचीअ में ॿियनि क़ौमुनि खे आबाद थियणु ॾिनो आहे। दरियाहनि जे मुआमरे ते बि सिंध सां गॾु आहियूं। ॾिसो, मां अॻु में बि इहो चयो आहे त असांजो बलोचनि जो पठाणनि जो हिकिड़ो पाण में तारीख़ी सोच वारो इतिहादु आहे। सोच में हिकु जहिड़ाई आहे। मूंखे यादि आहे त वञूं जे तहरीक में असां टई गॾु हुआसीं, सिंधी, बलोच ऐं पठाण। ऐं उते जेके रीज़नेबल आहिनि पठाण सियासतदान, उहे सभु सियासतदान हिन ॻाल्हि जो जीअं बरमला इज़हार कंदा रहंदा आहिनि, जीअं पाण खे ईंदे ही सिंधियुनि जी आहे, बाक़ी असांखे रहणु ॾिनो अथनि उनजी महिरबानी। ॻाल्हि बि आहे, ॻाल्हि रुॻो आहे त हिते बदकिस्मत आहियूं असां सिंधी, जो असांखे असांजा अहिड़ा मुस्लमान ॿाहिरि ॻिचीअ में पिया 1947 में जेके अञा ताईं पाण खे मुहाजिर था सॾाइनि, सिंधी कोन था सॾाइनि। पठाणनि जो त हक़ आहे, भली पठाण सॾाइनि। पठाण आया बि आगा बि आहिनि सिंध में आगा बि आहिनि, सिंध में अफ़गान बि आहिनि, सिंध में आहिनि जेके सिंधी आहिनि, इंडिजिनस सिंधीज़ आहिनि। पर जेके ॿाहिरियां आया आहिनि उहे भली सॾाइनि। पर ॻाल्हि इहा त मुहाजिर त क़ौम कान्हे न, तंहिं करे असांखे जेको परेशान कयो आहे हिन मुहाजिर लफ़्ज़ परेशान कयो आहे। न त असांजा ॿाहिरि आहिनि, असांजे सिंध में रहनि था, असां सां सिंधी थी रहनि, भली पंहिंजे घरनि में ॿोलियूं ॻाल्हाइनि, जीअं बलोच पंहिंजे घरनि में सराइकी था ॻाल्हाइनि, पर उहे सिंध सां बि बीठल आहिनि। सो ॻाल्हि आहे त हर निमक हलाल जेको हूंदो न सूबो हिकिड़ो सूबो ई आहे न, जेको यूनिट आहे हुनजो। जेको निमक हलाल हूंदो सो इहा ॻाल्हि कंदो, जेको निमक हराम हूंदो सो हिनखे ओन न कंदो, हितां जो न थींदो। जी बिल्कुलु। सिंध हुकूमत इल्ज़ाम हयो आहे त सुहेल आफ़रीदी कराची में 9 मई जहिड़नि वाक़िअनि जी साज़िश कई। सूबाई हुकूमत सबर खां कमु वरितो। सुहेल आफ़रीदी खे असां न पर ट्रैफ़िक रोकियो। मुआहिदे बावजूदि बि सुहेल आफ़रीदी मना थियल हंधनि ते वियो। ख़ैर ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां, पीपल्स पार्टी इहो हिकिड़ो चङो कमु कयो जो हुनखे आदर भाव कयनि। ठीकु, इहो सुठो कमु थियो। पर हाणे चवंदा आहिनि न त पेका बि ॻाइजनि त सावरा बि ॻाइजनि, त पीपल्स पार्टी लाइ त इहो इशू आहे न, त हिनखे इस्तक़बाल करे हिकिड़ो पैगाम ॾिनो त असां जेके आहिनि से सियासत हिन क़िस्म जी था कयूं जो असां मुखालफ़नि खे बर्दाश्त था कयूं। पर साॻिए वक़्तु उन्हनि खे बि हिननि पैगाम ॾिनो त बाबा घबरायो न, असां हिते बि हिननि खे टफ टाइम ॾींदासीं। सो इहे बेसिकली उन्हनि खे बि राज़ी कयनि, हेॾा हिननि खे बि इनिशियली राज़ी कयनि। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त रुकावटूं त थियूं ऐं जेके सभिनी ॾिठियूं, ऐं उहे रुकावटूं हुननि खे सूट पियूं कनि, तॾहिं करे हुननि खे जीअं पेकनि खे बि राज़ी करणु, सावरनि खे राज़ी करणु। ॾिसो न, PTI सियासी जमात पंहिंजी जाइ ते आहे, पर अॼुकल्ह सभिनी जे अताब वारी लिस्ट में आहे। PTI अताब में आहे। हिन मुल्क में का ख़बर न पवंदी आहे त कॾहिं केरु थो अताब में। जेकॾहिं अॻु में तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी अताब में आई, बिल्कुलु अवामी पंहिंजो मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप अताब में आई, ऐं हींअर वरी हीअ अताब में आहे। बुनियादी नुक़्तो पाकिस्तान जो इहो आहे, जेको प्रॉब्लम आहे सो इहो आहे मैडम, त ही जेके असांजा सियासतदान आहिनि से छो नथा सम्झनि त भई तव्हां हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थियो था ऐं हिक ॿिए खे तव्हां जेको आहे कयो था, नतीजतन मुल्क तरक़ी नथो करे। ॻाल्हि मां इहा कोन कंदुसि त जेका ॿी का दौर आहे जेका मुल्क तरक़ी इनजे करे नथो करे जो तव्हां हिन मुल्क में जमूरियत न आणे सघिया आहियो, सही जमूरियत। ऐं जेकॾहिं जमूरियत हिन मुल्क में न आहे त हुन में सियासतदाननि जो वॾो हथु आहे। बिल्कुलु जी सर। जेसिताईं सही पाण में ही वेही जेके सियासतदान आहिनि ऐं हिन मुल्क जी मालिकी नथा कनि, तेसिताईं ही ईअं ई ग़ुलाम रहंदा, या ईअं ई हू जेके रांदियुनि में जेके थींदियूं आहिनि चेस में, त हिकिड़ो कंहिं प्यादो खणी हिते कंहिं वज़ीर खणी, ईअं पिया थींदा। न, हिन मुल्क जी तरक़ी जेका न थी आहे, असां हिनजे करे न थी आहे जो कंटिन्यूटी न रही आहे ऐं डेमोक्रेसी न रही आहे। हिंदुस्तान जी तरक़ी इन करे रही आहे जो उते 1947 खां पोइ डेमोक्रेसी रही आहे ऐं उनजी कंटिन्यूटी रही आहे, ऐं उन्हनि आइन जेको आहे सो पंहिंजो मुतफ़िक़ आइन या जहिड़ो बि आइन जेको अॼु हले पियो इंडिया में, उहो हिकिड़ो ई आहे कि तमामु घटि तरमीमूं थियूं आहिनि। हिन ते जेको
हिकिड़ो पहिरियों आइन जेको आयो 62 में आयो शायदि, उहो बि ख़तमु थी वियो। वरी ॿियो आइन आयो, उहो बि ख़तमु, अयूब खान ॾिनो, उहो बि ख़तमु थी वियो। 56 में पहिरियों आइन आयो, पोइ 62 में आइन आयो। उहे तबाह बर्बाद थी विया, उन्हनि खे कंहिं पुछो कोन। आइन बुनियादी काग़ज़ आहे जंहिंजे बुनियाद ते मुल्क हलंदा आहिनि, जंहिंजे बुनियाद ते क़ौमूं हलंदियूं आहिनि। बिल्कुलु ठीकु। वफ़ाक़ी हुकूमत सदर जी सहीअ खां पोइ स्पेशल इकोनॉमिक ज़ोन्स ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। पीपी जो क़ौमी असेंबली मां वॉक आउट, हुकूमत पीपी जे एहतजाज बाद ऑर्डिनेंस वापसि वठी छॾियो। न ॾिसो न, पीपुल्स पार्टी जे बि इज़त जो सुवालु आहे न। ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टीअ वोट ई न ॾिनो आहे, या सदर हुनखे, सदर त पीपुल्स पार्टी जो आहे न। सदर ऑर्डिनेंस सही कान कई आहे, ऐं तव्हां ऑर्डिनेंस अनाउंस कीअं कयो आहे? ऐं आइन जी बि रिक्वायरमेंट आहे न, आइन जी बि इहा रिक्वायरमेंट आहे त सदर को ऑर्डिनेंस सदर जे मंज़ूरी करण सां नथो थी सघे। प्राइम मिनिस्टर जो ऑर्डिनेंस इशू करण सां को ताल्लुक़ न आहे, जंहिंजे करे उन पंहिंजो ज़रदारी साहिबु पंहिंजी रिट बहाल करण जे लाइ इहो एहतजाज कयो, ऐं पोइ हुननि मञी वरितो। पर इहो आहे जो सम्झ में ॻाल्हि नथी अचे त अंदरि माना खिचड़ी पचे पई, अंदरि हिन में इख़्तिलाफ़ आहिनि। इन क़िस्म जो हीउ जेको ऑर्डिनेंस आयो आहे, हिन में बाइकॉट थियो, पोइ ॻाल्हि वञी ठही, त माना अंदरि हिननि जे विच में हम आहंगी न आहे ऐं इतिहाद बि न आहे। हीउ जेको बि आहे ढको सिलो आहे, ऐं केॾी महिल इहो लाओ जेको आहे सो फाटी सघे थो। ठीकु आहे। हुकूमत ऐं पीटीआई विच में अपोज़िशन लीडर जी मुक़ररी वारे मामले ते इत्तफ़ाक़ थी वियो। महमूद खान अचकज़ई खे क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो। बैरिस्टर गोहर चयो आहे त क़ौमी असेंबली जो स्पीकर मां अपोज़िशन लीडर जी मुक़ररी बाबति मामला तइ थी विया आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि थी। मां तव्हांखे ॿुधायां, महमूद खान अचकज़ई लेफ्टिस्ट आहे, ऐं शुरू खां वठी हुनजो पीउ जो भई संदसि बि जेको आहे सो सुठो किरदारु रहियो आहे जमहूरी इदारनि खे मज़बूत करण में, या जमहूरियत खे इस्तेहकाम ॾियण में। सो तंहिंजे करे इहो ख़ुशाइंद ॻाल्हि थींदी जो हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू आहे, उनखे हाणे अलाह पियो हुनजो ख़ैरु करे। ईअं न त इनखे बि लठियूं लॻनि या हिन ते बि वीचारे ते कुझु थिए, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त इहो जमहूरियत जे लाइ बहितरु आहे। उहा असां वटि जमहूरियत नारे वारी आहे, हिन महिल ताईं जमहूरियत असांजी आहे कान, जेका जंहिं चऊं त असांजी मुस्तनद जमहूरियत न, पर जेका अॼुकल्ह जी जमहूरियत आहे, जेको मौजूदु असां वटि आहे जमहूरियत, उनजे लाइ फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे। तंहिं करे ठीकु आहे। ठीकु आहे। अच्छा सर, तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे सरबराह महमूद अचकज़ई चयो आहे त मूंखे डपु आहे त पाकिस्तान जा कुझु इलाइक़ा 2 खां 4 महीननि में धार थियण जो ऐलान कंदा। मां 5 वॾा नथो सम्झां, मां 4 वॾा सम्झां थो, ऐं 5हों वॾो 4 वॾनि जे करे आयो। ॻाल्हि ॾाढी सिंपल आहे, ॿुझार त कान्हे। ॻाल्हि ॾाढी सही कई अथई। 5हों वॾो 4 वॾनि जे करे आहे। हुन 4 सियासतदान जेके चयनि उहे वॾा आहिनि, ठीकु। ऐं जेको 5हों आहे उनखे उन फील्ड मार्शल साहिब न इशारो कयो अथई त उन्हनि जे करे आहे, छो त उन्हनि उनखे वॾो सम्झनि था या वॾो करे रखियो आहे तॾहिं। बाक़ी सुवाल त ॾिसो, वतन माउ आहे, बिल्कुलु। माउ मां औलाद घणियूं शयूं एक्सपेक्ट कंदो आहे। नंढो हूंदो आहे त खीरु पीअंदो आहे, थोरो वॾो थींदो आहे त पोइ हुन खां तरबियत जी एक्सपेक्ट कंदो आहे, प्यार जी प्यार जी एक्सपेक्टेशन हूंदी आहे। वतन पाकिस्तान बदकिस्मती सां असां जहिड़े नमूने हलायो आहे त उन शइ जी कमी आहे। वतन माउ वारो किरदारु अदा कोन थो करे, तंहिंजे करे हुन इहो ग़ालिबन इहो सम्झी कयो आहे त भई के धुरियूं अलहदगी जो ऐलान करे सघनि थियूं। बलूचिस्तान में त अलहदगी जी मूवमेंट हले पई जहिड़ी, ठीकु। केपीए वारा जेके आहिनि से परेशान आहिनि, फ्रस्ट्रेटेड आहिनि। उहो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ लॻे थो त उन ते बि का गड़बड़ आहे। 2 त ई आहिनि। हाणे चोथों ऐं ॿियों ऐं टियों ऐं चोथों अलाए हुनजो केॾां इशारो आहे, मूंखे ॻाल्हि नथी सम्झ। सिंध में त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। सिंध वारनि खे जीअं जंहिं पघार ते हलाईंदो उन पघार ते हलंदासीं। ओके सर। अच्छा सर, टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां ब्रेक वठूं था, हुन खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन ॾिसंदा रहिजो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ सिधी ॻाल्हि प्रोग्राम में अवां सभिनीनि खे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। गुलाम नबी मोरई साहब मौजूदु आहिनि। सर, वफ़ाक़ी वज़ीर ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सदर अलीम खान मुल्क में 9 सूबनि लाइ तहरीक हलाइण जो ऐलान कंदे चयो आहे त मुल्क जे मसइलनि जो हल वधीक सूबा क़ाइमु करण में आहे।
तव्हां अलाए ॾिठो आहे न भोलड़ो कीअं नचंदो आहे. भोलड़ो जो मालिक हीअं डुगडुगी वॼाईंदो आहे ऐं पोइ भोलड़ो नचंदो आहे. पोइ वरी चवंदो आहे सलाम करो, भोलड़ो सलाम कंदो आहे. ठीकु. हीअ आहिनि भोलड़ा. ही सियासतदान थोरी आहिनि, ही हैंड पिक्ड आहिनि, ईअं चूंडिया, ईअं पंहिंजा भोलड़े जे मालिक जा भोलड़ा आहिनि. सो तंहिंजे करे हीअ जेको ॻाल्हि थो करे न, तुंहिंजो न ढूल न चिमटो, तुंहिंजो ढूल न. तव्हांखे पंजाब विराइणो आहे त भली विरायो. तव्हां पंजाब सां अहिड़ो ज़ुल्म कयो वेठा आहियो, पाकिस्तान सां ज़ुल्म कयो वेठा आहियो जो तव्हां 58% आहियो. माना जेको फ़ैसिलो तव्हां मड़ियो उहो ई थींदो. ॿियनि सूबनि खे 3 सूबा गॾिजी पवनि तॾहिं कुझु नथा करे सघनि. पहिरीं त तव्हां उनखे कयो न. पहिरीं उसूल इहो थो चए त तव्हां ॿ हिसा पंहिंजा कयो. घटि में घटि जेको असेंबली, पंजाब असेंबली बि बिल पास कयो आहे. तव्हां जॾहिं पाकिस्तान हिकिड़ो ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान हो त हुननि जी मेजोरिटी, त तव्हां हुननि जी मेजोरिटी हेॾे होॾे करण जे लाइ वञो न ठाहियो. तव्हां पाकिस्तान ठाहिण वारनि में आहे ई कोन. पंजाब पाकिस्तान ठाहिण वारनि माना आहे. सिंध पाकिस्तान, अॼु जे हिन पाकिस्तान खे सिंध ठाहिण वारी आहे. ऐं सभ खां वधीक जीअं चइबो आहे न, कंहिं शइ खे ठाहे लोड़णु या कंहिं शइ खे ठाहे ऐं पंहिंजो पाण खे नुक़सानु ॾियणु. असां ठाहे पंहिंजो पाण खे ॻीचीअ में घटि विझी छॾियो. पाकिस्तान ठहण खां पोइ लियाकत अली ख़ान या जेके बि आया तिन सां ज़ुल्म कया, सिंधियुनि सां ज़ुल्म कया. असांजा ॿाहिरि हिंदू उन्हनि खे ज़बरदस्ती कराची मां लॾाए वियो लियाकत अली ख़ान. सो ॻाल्हि आहे त तूं पंहिंजे ॻाल्हि कर न बाबा. तूं जेको आहे कहिड़ो एॾो वॾो लीडर आहीं जो तूं पाकिस्तान जे या सिंध जे मामलनि ते तूं ॻाल्हाईं. पहिरीं तोखे ख़बर आहे या त तव्हां उहे माण्हू आहियो जेके माण्हू सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे हाउसिंग सोसाइटीज़ ठाहियो, या भला सरकार जी फेवर सां तव्हां उहे सोसाइटीज़ हलायो ऐं तव्हां उन्हनि खे कयो. तव्हां माण्हुनि खे अहिड़ी ॻाल्हि करणु ई न खपे. तव्हांजो इहो तव्हांजो मैंडेट बि कोन्हे ऐं तव्हांजो अख़लाक तव्हांखे इजाज़त न ॾिए त हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो. जी सर. अच्छा सर, हुकूमत न्यू इस्लामाबाद एयरपोर्ट हैस्को ऐं सैप्को जी निजाकारी जो हतमी फ़ैसिलो करे छॾियो. निजाकारी कमीशन बोर्ड जे इजलास में टिनि इदारनि खे खानगाइण लाइ कमेटी पिणु क़ाइमु कई वई आहे. तबाही बर्बादी आहे. ॾिसो न, ॻाल्हि आहे त इदारा, सरकारी इदारा, तव्हां एयरपोर्ट छाजे लाइ था ॾियो? एयरपोर्ट त सिक्योरिटी थ्रेट आहे. तव्हां एयरपोर्ट PTCL तव्हां ॾेई छॾी, जेको मुल्क जी थ्रेट आहे उहा ॾेई छॾी तव्हांखे. तव्हांखे थोरी कमीशन जे ख़ातिर तव्हां इहो कमु था कयो. तमामु थोरी. उन्हनि क़ौमी तनाज़ुर में ऐं क़ौम जे मफ़ाद जे तनाज़ुर खे ॾिसबो त तमामु थोरी शइ ते तव्हां पंहिंजा इदारा था विकिणो ग़ैरनि खे. ऐं हीअ बि हाणे इस्लामाबाद एयरपोर्ट था विकिणनि, PI बि विकिणी छॾनि सभु. आख़िरकार तव्हां करणु छा था चाहियो? या त हिकिड़ो दफ़ो करे छॾियो. ऐं ॿी ॻाल्हि, मैंडेट आहे तव्हांखे. तव्हां इलेक्टेड गवर्नमेंट आहियो जो तव्हां इहो कमु कयो था. पंहिंजो कमीशन हिसो वठी वञी घर वञी सुम्ही पवंदा. जी सर. अच्छा सर, ॿिए क्वेश्चन जी तरफ़ अॻियां मूव कयूं था. अमेरिका ऐं ईरान विच में हिकु भेरो ॿीहर छिकताण पैदा थी वई आहे. अमेरिकी सदर ईरान में मुज़ाहिरनि ते तशदुद करण जी सूरत में मुदाख़िलत करण जो ऐलान कयो आहे. अमेरिकी सदर ट्रम्प चयो आहे त कंहिं बि आलमी कानून खे नथो मञा. दुनिया जे समूरनि मुल्कनि में फ़ौजी कार्रवाईअ जो इख़्तियार मूं वटि आहे. बदकिस्मती आहे, बदकिस्मती आहे. अहिड़ो कॾहिं बि सदर न मिलियो. अहिड़ो सदर अमेरिका कॾहिं न मिलियो. दुनिया में इहा आहे गुंडागर्दी. आज़ादु क़ौमूं आहिनि ऐं तुंहिंजी मर्ज़ी आहे जिते तूं ऑपरेशन कंदे. पर मां पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, माना त अमेरिका जा पोयां ॾींहं आहिनि. छो त इहो जेको गुरूर आहे, इहो गुरूर साबित थो करे त अमेरिका जा पोयां ॾींहं आहिनि. ऐं अमेरिका जेको आहे सो दुनिया में जेका हींअर ताक़त आहे उनखे उहा शायदि पोइ ते वञे. हीअ त गुंडागर्दी आहे न. हीअ त ईअं आहे जीअं इलाइक़े जो गुंडो आहे, उहो चए थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे उहो हलंदो. बिल्कुलु ठीकु. तव्हां अलाए कहिड़ा कहिड़ा असां वटि सिंध में बि थिया आहिनि खोड़ अहिड़ा धाड़ेल डाकू गुंडा जिन पंहिंजनि इलाइक़नि ते न त ॿियनि इलाइक़नि में वञी गुंडागर्दी कई आहे. त तंहिंजे करे हीअ दुनिया खे हिकिड़ो गुंडो मिली वियो आहे. हाणे हुनजी केतिरी ज़िंदगी आहे हाणे ॾिसूं. ठीकु आहे सर. ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त असांजा जहाज़ हिंदुस्तान ख़िलाफ़ जंग में टेस्ट थिया. जहाज़नि जा एतिरा ऑर्डर मिलनि पिया, थी सघे थो त 6 महीने बाद IMF जी ज़रूरत न पवे. अलाह करे, दुआ कंदासीं. पर तव्हांजा प्रकार त ठीकु हुजनि न. तव्हां कमीशनूं त न वठो न, किक बैक त न कयो न. मुल्क त जेको आहे सो जेकॾहिं इहा ॻाल्हि ईअं आहे जेका करे थो, जहाज़ असांजा ठहंदा आहियूं, विकिरो थींदा दुनिया में,
त पोइ मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिन मुल्क खे हिन नहज ते पहुचायो कंहिं असां ई तव्हां पहुचायो आहे कंहिं ॿिए पहुचायो आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे असांजा जहाज़ ठहनि था दुनिया असांखे लाइन लॻी वञे असांखे ख़रीद करण जे लाइ त वाक़ई पोइ IMF जी कहिड़ी ज़रूरत आहे जी बिल्कुलु ठीकु अच्छा पीर पागारो रूहानी सफ़र ते निकितल आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदे पीर पागारे चयो आहे त मुल्क खे सियासतदान न फ़ौज हलाए रही आहे ज़राअत में अघु न मिलण सबबि माल पालियो अवाम पाक फ़ौज लाइ दुआ करे पीर पागारे नियाणियुनि जी तालीम ते बि ज़ोर भरियो आहे पीर साहिब पागारी जी ॻाल्हि त सही आहे त नियाणी बि पढ़ायो ऐं जेको आहे सो पर हाणे किथे पढ़ाइनि चीफ मिनिस्टर 80 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि इहे ॿारड़ी जा ॿार आहिनि शहर जा ॿार न आहिनि ठीकु ऐं हुन में पीर साहिब जो सिंध में वॾी ताक़त आहे सिंध में वॾी कुवत आहे त पीर साहिब उन्हनि जे लाइ स्कूल त क़ाइमु कयो न ग़रीबनि लाइ बिल्कुलु ठीकु तव्हां स्कूलनि जा इदारा ठाहियो जॾहिं तव्हांजो पंहिंजो आगा खान ठाहे सघे थो या दुनिया में जेका बि रूहानी आहिनि तव्हां बि हिन धरतीअ जे माण्हुनि खे तव्हांजा आहिनि इहे तव्हांजा आहिनि तव्हांजे करे विड़िया बि आहिनि शहीद बि थिया आहिनि तव्हां हुकुम सूर्य बादशाह जे हुकुम ते लाइ केतिरनि पंहिंजा सिर ॾेई छॾिया तव्हां उन्हनि खे उन्हनि जे बचनि खे पालियो तव्हां उन्हनि जे लाइ स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं ठाहियो जिते जिते तव्हांजा वधीक आहिनि ऐं तव्हां इहो पाण अॻियां थी उन्हनि जी मदद कयो न रुॻो चवण सां छा थींदो तव्हांखे अलाह जी ज़ात बाबरकात एॾी ताक़त ॾिनी आहे जो सभु करे सघो था त उहो करे ॾेखारियो न उन्हनि ग़रीबनि जे लाइ कयो जी सर अच्छा सर सखर बैराज जा 27 दरवाज़ा तब्दील कया पिया वञनि वॾे वज़ीर वाहन जी बंदिश दौरान ई बैराजनि जो कमु मुकमिल करण जो हुकुम ॾिनो आहे वॾे वज़ीर चयो आहे त नाक़िस कमु बर्दाश्त न कयो वेंदो अलाह करे अॻु बि ईअं थियो आहे जो दरवाज़ा लॻाइनि वरी पोइ फेल थी विया अलाह करे इहो कमु ईअं थिए जीअं चवे थो चीफ मिनिस्टर में को शक कोन्हे त सखर बैराज जो एतिरो अरसो बंदि थियणु ॾाढो ॾुखियो आहे पर हाणे मां सम्झां थो जेकॾहिं अकुलु हूंदुनि त प्लैन कंदा अहिड़े नमूने जीअं पाणी बैराज में वही बि वञे ऐं जेको आहे सो कुझु दरवाज़ा मतलब डू यू थिंक दिस इज अबाउट द फाइनल नोट द नाक़िस कम बर्दाश्त न कयो वेंदो चेक एंड बैलेंस हूंदो आहे अॻु में बि त तव्हां कयो आहे न बर्दाश्त अलाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि करणु पर रुॻो अलाह करे इहा लेटर इन स्पिरिट में हुजे अलाह करे इहा ॻाल्हि चीफ मिनिस्टर साहिब जो हले बि बसि छो त जेके ठेकेदार आहिनि उन्हनि जो वरी उन्हनि जी रसी किथे ॿिए हंधि आहे उहो हिन वटि आहे ई कान त तंहिंजे करे जेको चए थो CM साहिब अलाह करे ईअं थिए ओके सर अच्छा वफ़ाक़ी सरकार वधीक खसारनि वारनि बिजली फीडरनि खे सोलर ते मुंतक़िल करण जो फ़ैसिलो करे छॾियो सूबाई हुकूमत जे सहकार उन बिजली फीडरनि खे शमसी तवानाई ते मुंतक़िल कयो वेंदो सुठी ॻाल्हि आहे ॾिसो न असांजे मुल्क में 365 ॾींहंनि मां सम्झां थो त थोरा ॾींहं आहिनि जंहिंमें जोड़ा या सिज कोन्हे ऐं सिज आहे उनजो फ़ाइदो वठणु खपे सॼी दुनिया वठे पई हिंदुस्तान वठे पियो त असां वठूं बिल्कुलु ठीकु पर ॻाल्हि आहे त इहो प्राइवेट सेक्टर या जेके बि ईंदा वरी उनखे इस्तेमालु कंदा उन मां वरी ॿियो माल कमाईंदा वरी उहो ई रेट त साॻियो हलंदो न रेट बि घटिजे न बिल्कुल ठीक मोराई साहब साल 2025 में 7 लाख खां वधीक पाकिस्तानी रोज़गार लाइ परडेह विया ब्यूरो ऑफ इमिग्रेशन अंग अखर जारी करे छॾिया परडेह वींदड़नि में डॉक्टर इंजीनियर अकाउंटेंट उस्ताद ऐं बोर्ची बि शामिल आहिनि मैडम मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं इहे माण्हू हितां माशी तौर ते तंग थी ॿाहिरि पिया वञनि ऐं मूं जेको चयो त वतन माउ आहे माउ उन जी ख़्यालु नथी करे माउ जा जेके चंडरा पुट आहिनि जेके असांजा हुकुमरान आहिनि उहे भींग कयो वेठा आहिनि माउ खे कुझु छॾणी कोन था माउ जो भाउ ॿियनि खे बि ॾिए सो तंहिंजे करे इहे मां चवंदुसि त वॾो पाकिस्तान जो नुक़सानु आहे जेको ब्रेन ड्रेन आहे ख़बर त इहो ब्रेन ड्रेन इहे माण्हू जेके लाइक़ु फ़ाइक़ आहिनि इहे माण्हू हिते मुल्क में रहनि हिते इदारनि में कमु कनि त हितां प्रोडक्शन थिए माण्हुनि खे फ़ाइदो पए इहे हलिया था वञनि इहा जेका ब्रेन ड्रेन आहे न ज़हन जेको मञे पियो न उन जो ज़हन शिफ्ट पियो थिए इहो को बि मुल्क बर्दाश्त न करे सघंदो आहे पर छा आहे त जेके हू होशियारु मुल्क आहिनि शाहूकार मुल्क आहिनि ऐं सम्झनि था ॻाल्हि खे त उहे छा था कनि जो उहो हुननि खे दावत था ॾियनि त अचो ऐं हीअ वीचारा छो त हिते परेशान आहिनि बेहाल आहिनि तंहिंजे करे हुननि खे ओॾे वञिणो थो पए वञनि था वीचारा जी अच्छा सर ब्रेक जो टाइम थी वियो आहे पोइ पाण प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था नाज़रीन ॾिसंदा रहिजो सिधी ॻाल्हि
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी जो पंहिंजे प्रोग्राम सिधी ॻाल्हि में सर हैदराबाद ऐं सखर मोटरवे जी रक़म बहावलपुर मोटरवे लाइ मुंतक़िल करण जो इंकशाफ कयो वियो आहे। इहा ॻाल्हि क़ौमी असेंबली में उथारी वई आहे। अकुल जा अंधा आहिनि, अकुल जा अंधा आहिनि। पाकिस्तान त सम्झनि कोन था नी, पंजाब आहे। पाकिस्तान माना पंजाब आहे। इहा ई जेका हैवी ट्रैफिक आहे, जेका कराची खां पोर्ट ट्रैफिक आहे, पोर्ट कराची में आहे, पोर्ट ट्रैफिक आहे, उहा सदन बि आहे, अब कंट्री जी बि आहे। उहा उनखे ख़्वार ख़राब करे पोइ रोड तबाह बर्बाद थी विया आहिनि। उन्हनि तां हली सखर रोड़ी ताईं वञनि, सखर ताईं वञनि, पोइ उन्हनि खे मोटरवे मिले। ऐं पहिरीं प्रायोरिटी हमेशह ई माण्हुनि अलीम ख़ान सां बिलावल साहब डिनर कई 2-3 महीना पहिरीं, त इहो जॾहिं ॻाल्हि कईसीं त पाण बि मञी त पहिरीं त छॾण ई तव्हां खपे त ट्रैफिक हितां थी इनिशिएट थिए पोर्ट जी। इहो पाण मञी छो त पहिरियां मोटंदे त लाइट ट्रैफिक आहे, हितां हैवी ट्रैफिक थी वञे न, जंहिं करे मोटरवे जी उहो हुजणु खपे हा। पर उहो हाणे छा आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, हींअर जीअं पोइ तीअं इहो असांखे सिंधियुनि खे अहसासु ॾियारींदा था वञनि त तव्हां कॉलोनी आहियो असांजी, तव्हांखे हक़ु न आहे ॻाल्हाइण जो, तव्हांखे न तरक़ीअ जो हक़ु आहे, तव्हांजा पैसा असां इस्तेमालु कंदासीं, तव्हांखे ताक़त न आहे ॻाल्हाइण जी, तव्हां ॻाल्हाईंदो त पोइ तव्हांखे वरी मुंहं में ॾेई छॾींदासीं को रिछ शींहं, उहो तव्हांखे माठि कराईंदो। ॻाल्हि आहे भेण ज़ुल्म आहे या का ॻाल्हि आहे? भई तव्हां मोटरवे असांखे सिंध खे हिकिड़ो बि कोन्हे, को मोटरवे हिकिड़ो बि कोन्हे, शर्म अचणु खपे हिनखे कराची हैदराबाद खे मोटरवे चवंदे। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी जीअं बाइकॉट कयो इजलास जो, तीअं इन जो बि बाइकॉट करे असां उस ताईं तव्हांजे असेंबलियुनि में न ईंदासीं, तव्हांजो हिसो न बंदबासीं जेसि ताईं तव्हां इहो मोटरवे ठाहिण जी इहो वरी वापसि नथा स्कीम कयो। पीपुल्स पार्टी जे मथां ज़िम्मेदारी आहे। जी सर, ओके। अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन है, वफ़ाक़ी आइनी अदालत में सुपर टैक्स केस जी ॿुधणीअ में कंपनियुनि जे वकील चयो त टैक्स वधीक हुजण सबबि माण्हू मुल्क छॾनि पिया, वापारी दुबई मुंतक़िल थी रहिया आहिनि। टैक्स जो दारोमदार कारोबार बदिरां आमदनी ते हुजणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे, आमदनी ते हुजणु खपे। टैक्स हूंदो बि आमदनी ते आहे। अलाए छो ही मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां वॾा ज़ालिम आहियूं। असां जेके पाकिस्तानी आहियूं न, हिन मुल्क खे हिन नज ते पहुचाइण में असां पाकिस्तानी ॾोता बि ॿाहिरि जो कंहिंजो कोन्हे। बिल्कुलु ठीकु। असां ॿाहिरि जो कंहिंजो कोन्हे, असांजो को सिस्टम ई कोन्हे, निज़ाम ई कोन्हे। इदारा वञनि था वधाईंदा, इदारनि में माण्हू वेठा आहिनि, पघारूं माण्हुनि जूं ॾियण जे लाइ पोइ टैक्स था विझनि, टैक्स उबतो सुबतो था विझनि। इन में को शक कोन्हे त तव्हांजी एक्सपोर्ट घटिजी वई आहे, तव्हां जूं इदारा जेके इंडस्ट्रीज़ आहिनि से बंदि पई थियनि, ऐं तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां पंहिंजे हिसाब किताब सां हिकिड़े ॼटनि जे हथ में अची टिड़ी विया आहियूं। मुल्क ॼटनि जे वर चढ़ी वियो आहे। हाणे ॼट जेके आहिनि से पंहिंजी मर्ज़ी सां हलाईंदा। हा, तंहिंजे करे बदकिस्मती आहे। ओके सर। अच्छा सर, वफ़ाक़ ऐं सिंध सरकार पारां रेलवे निज़ाम खे जदीद बणाइण वारे मनसूबे ते इत्तफ़ाक़, हैदराबाद बदीन समेत रेलवे ख़ुदा जा बंदा जदीद न कयो, रुॻो इनखे हलायो। जी, तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां इहो कोन ॾिठी रेलवे या हलंदी हुई टंडो आदम खां पडीदन रेलवे स्टेशन, ज़बरदस्त क़िस्म जी रेलवे हूंदी हुई। असां स्टूडेंट्स आहियूं त हुन में चढ़ंदा हुआसीं। उहा बंदि थी वई, बदीन वारो अबंडन थी वियो। हीअ जेके बि रेलवे लाइनूं आहिनि अबंडन आहिनि। तव्हां वटि आहे छा? भली ॻाल्हियूं कयो, पोइ हिन में तव्हां कमीशन जो हिसो रुॻो छॾियो, रुॻो ईमानदारी सां कमु कयो त मुल्क ठही वेंदो। जिते किथे तव्हां जूं अखियूं आहिनि, हर कंहिं जूं अखियूं आहिनि माल में, जदीद कीअं थींदो? यस, जदीद थी। जेकॾहिं कराची मीरपुर ख़ासि जदीद हुजे, 1.5 कलाक में माण्हू पहुचे, 2 कलाकनि में माण्हू पहुचे, त भई ॾिसो इहा रोड ट्रांसपोर्ट बंदि थी वेंदी, माण्हू रेलनि में चढ़ंदा, ऐं इहो रेल अचनि ऐं वञनि पियूं न। तव्हांखे मां ॿुधायां त इहो प्रॉफिटेबल सेक्टर आहे। जी बिल्कुलु। सिमिलरली तव्हांजो जेको ॿियूं हिननि सिंध में कयूं आहिनि सभु प्रॉफिटेबल, पर तव्हां ठाहियो त सही न। बिल्कुलु तव्हां नयूं लाइनूं विझो, उनखां पोइ उन्हनि जे मथां नयूं ट्रेन्स हलायो, ऐं उनखां पोइ 2 कलाकनि में तव्हां 2.5 कलाक 2-2.5 कलाक में तव्हां पहुचायो त माण्हू बसूं बंदि थी वेंदियूं, तव्हांजूं गाॾियुनि में सफ़र करणु छॾे ॾींदा, माण्हू ट्रेनुनि में ईंदा वेंदा। जी सर, बिल्कुलु। अच्छा सर, वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान वटि सिर्फ़ु 2 ई रस्ता आहिनि, या कर्ज़ वठे या एक्सपोर्ट वधाए। IMF मां निकिरण लाइ एक्सपोर्ट ऐं पैदावार खे वधाइणो पवंदो। केरु कंदो? इहो हींअर असां ॻाल्हि करियासीं न, पैदावार जे लाइ तव्हां इंडस्ट्रीज़ बंदि पिया कयो, इंडस्ट्रीज़ खे टैक्स पिया कयो, इंडस्ट्रियलिस्ट ख़्वार ख़राब आहिनि। यानी को इंडस्ट्रियलिस्ट टीवी ते अची चवनि था, वॾो इंडस्ट्रियलिस्ट जे PI ख़रीद कई आहे, PI ख़रीद, उहो चए थो त मुंहिंजी
प्राइम मिनिस्टर सां बि दोस्ती आहे जहिड़ी, आर्मी चीफ सां बि दोस्ती आहे, चीफ मिनिस्टर सां बि दोस्ती आहे, पर पोइ बि मुंहिंजो कमु पैसनि ॾियण खां नथो थी वियो। हा भई इहो टीवी चैनल ते अची थो चए, इहो बूझो न आहे निज़ाम खे, बिल्कुलु इहो भूंडो आहे निज़ाम खे। ॿुॾी मरो, हीउ तव्हां कहिड़ो सिस्टम ठाहियो आहे जंहिंमें तव्हां माण्हुनि खे नथा बख़्शो, तव्हां माण्हुनि खे नथा बख़्शो। हीउ उहा आहे जो हीउ जेको लाश आहे दफ़न थिए थो, उनजो कपिड़ो बि कफ़न बि लाहे चोरी करे था वञनि। कफ़न चोर सिस्टम आहे, हीउ कफ़न चोर निज़ाम आहे। जेसि ताईं इनखे ठीकु न कंदा तेसि ताईं किथां थींदी तव्हांजी एक्सपोर्ट, जेसि ताईं तव्हांजी मशीनरी मशीन न हलंदी, मशीन जो फीथो न हलंदो। एक्सपोर्ट त तॾहिं थींदी न जॾहिं तव्हां इंडस्ट्रीज़ खे वधाईंदो विझाईंदो। तंहिंजे करे वेरी अनफॉर्चुनेट। जी सर। अच्छा सर, सिंध सरकार कराची में पोणा 85 अरब रुपयनि जा तरक़ियाती मनसूबा FWO खे ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। अल्लाहु अकबर। लाहौर इस्लाम पंहिंजो हैदराबाद कराची मोटरवे FWO वटां हुनजो हाल कहिड़ो आहे। मां FWO जे कम खे ॾिठो आहे चङी तरह, तबाही बर्बादी। हाणे छा कजे, सिंध हुकूमत खे रेज़िस्ट नथा करे सघनि। FWO वटि उहो टेक्निकल एक्विपमेंट आहे ई कोन जो इन वॾे क़िस्म जूं प्रोजेक्ट्स कनि, न डिज़ाइन न एग्ज़ीक्यूशन। FWO तव्हांजो रोड़ी खां रोड़ी खां उबाड़ो ताईं रोड ठाहियो आहे, वञी ॾिसो हुन रोड जी छा हालत थी, घणनि ॾींहंनि में फेल वियो, नाकाम वियो। वरी साॻियो रोड ॿी कंपनी ठाहियो आहे, ॿाहिरीं कंपनी, उन्हनि जो रोड ॾिसो के पियो हले। सो इहो FWO खे फ़ौज जे कमनि ताईं महदूद रखनि, FWO खे सिविल वर्क्स में न आणनि, छो त FWO में उहा आहे ई कान। जेकॾहिं ॻाल्हियूं कनि वेही ॿुधाइनि त मां तव्हांखे ॿुधायां छा कंदा आहिनि FWO वारा। बदकिस्मती आहे। जी सर। अच्छा सर, पाकिस्तान सुपर लीग में 2 नयूं टीमूं हैदराबाद ऐं सियालकोट जे नाले सां शामिल कयूं वयूं आहिनि, जंहिं बाद PSL में टीमुनि जो अंग 8 थी वियो आहे। वाह रे वाह, सलाम आहे फवाद सरवर खे, जंहिं हैदराबाद जी मालिकी कई आहे। हैदराबाद में ई रहियो आहे, लतीफ़ाबाद में पढ़ियो आहे ऐं सेंट बोनावेंचर में पढ़ियो आहे। हुन अमेरिका में बिज़नेस अथसि पंहिंजो टेक्सास स्टेट में, ऐं हुन अची मालिकी कई आहे हिते। सलाम आहे हुनखे, मां ऑनेस्टली चवंदुसि। ऐं वेल डन फवाद सरवर, कीप इट अप। हैदराबाद ऐं सॼी सिंध जो अवाम तोसां गॾु आहे। जेको बि कमु करे न, केरु सुठो कमु करे उनखे वाह वाह कजे, उनखे अप्रीशिएट करणु घुरिजे। बिल्कुलु सर, बिल्कुलु। अच्छा सर, खुराक वारे वज़ीर मखदूम महबूबुल ज़मा कणक जे बैनल सूबाई चुरपुर खे रोकण में नाकामी जो एतराफ़ कंदे चयो आहे त सरकारी गुदामनि में स्टॉक पयल कणक कुआ खाई पिया वञनि। कुअनि खे मारण लाइ हाणे दवा वठी छॾी आहे। कणक खाईंदड़ कुअनि खे मारे छॾंदासीं। वॾा कुआ त फूड डिपार्टमेंट जा ऑफिसर आहिनि, उन्हनि कुअनि जी का बीमारी जो इलाजु कनि न। वॾा कुआ त उहे आहिनि जेके मिटी बि मिलाइनि था, किचिरो बि कनि था, सिक्योरिटी प्रॉपर सिक्योर बि कोन था कनि कणक खे। सो इहे नंढा कुआ छा कंदा, वॾनि कुअनि जे मौजूदगीअ में इहे पाण ई छॾींदा कुआ। सो तंहिंजे करे हीउ कमु टेक्निकल आहे सॼो। असां डील था कनि उहे माण्हू जिन खे ख़बर ई कान्हे कॾहिं इन शयुनि खे कीअं कजे। तव्हां ॾिसो हाईवे था वञो त ईअं गोदाम जा गोदाम रोड ते कणक पई आहे, ऐं ईअं बि थींदो आहे छा? पर असां क़दुरु कहिड़ी शइ जो कयो आहे? असां रुॻो पंहिंजे खीसे जी ऐं करप्शन खे वधायो आहे, विझायो आहे। असां किथे क़दुरु कयो आहे? असां ज़राअत खे तबाह करे छॾियो आहे, कणक पैदा करण वारनि खे तबाह करे छॾियोसीं। हारी कणक केरु थो पैदा करे? अधो थींदो आहे, अधु हारी जो, अधु ज़मीनदार जो। असां सभु वॾेरे जा पैसा हिन लाइ त न बाबा, ग़रीब वीचारो ॾुतड़िजी थो वञे, ग़रीब मारिजी थो वञे। सो तंहिंजे करे असां उन ग़रीब खे सहारो ॾियण बजाए असां हुनखे जीअं पोइ तीअं गुरबत ॾांहुं धिकियूं पिया था। सिंध में गुरबत वधंदी पई वञे, इनजे करे जो न कणक जो रेट आहे, न फसलनि जो रेट आहे। कमद में बि बादशाही आहे, अकबर बादशाह आहे पंहिंजो अनवर मजीद, उहो जीअं वणे जे फ़ैसिला करे। ऐं माण्हू राज को ॻाल्हाए कोन थो सघे, जेकर राज ॻाल्हाईंदो या ज़मीनदार ॻाल्हाईंदो या केरु एहतजाज कंदो, आबादगारनि जूं तंज़ूम सभु वेही वयूं। उहो हाणे न त अॻु में मां बि सेक्रेटरी जनरल सिंध शुगर केन ग्रोस एसोसिएशन जो, असां त हाईवे ब्लॉक कयो, असां त असेंबली ते घेराव कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हींअर सभु जेके बि आबादगारनि जूं तंज़ीम बदकिस्मत आहियूं, उहे सभु पॉकेट तंज़ीमूं थियूं आहिनि, कंहिंसां तालुकात नथा ख़राबु करणु चाहिनि, तंहिंजे करे बसि। जी। अच्छा सर, सिंध जो कैनवास तव्हांजे साम्हूं आहे। तलहार में वॾेरे कैलाश कूलीअ खे क़त्ल करे छॾियो, दादू में पुलिस नादिर जमाली खे मारे छॾियो, धरणा हणण बाद केस दाख़िल थिया आहिनि। छा इंसाफ़ थींदो? किथे आहे इंसाफ़? हुजे न त हीउ मुल्क तरक़ी न करे।
इंसाफ़ हुजे त ही मुल्क तरक़ी न करे। ऐं जेकॾहिं हिन मुल्क जो वॾे में वॾो अलमियो इहो आहे जो हिन मुल्क में इंसाफ़ कोन्हे। हिन मुल्क में कोर्टुनि खे असां इंसाफ़ खे कुई छॾियो, असां इंसाफ़ खे तबाह करे छॾियो। Yes, sir. तंहिंजे करे जॾहिं जंहिं मुल्क में इंसाफ़ न हूंदो मुल्क तरक़ी न कंदो। चर्चिल वॾो प्राइम मिनिस्टर हो, जंग मां सेकेंड वर्ल्ड वार में जर्मनी मां मोटियो त सहाफ़िन पुछियुसि त असां फ्रांस मां मोटियो, असां महाज़नि ते जंग खटंदासीं जर्मनी खां या कोन खटंदासीं? त चई त सुवाल कयईं सहाफ़िन खां त अंग्रेज़ी में त असां जूं कोर्टूं इंसाफ़ ॾियनि पे माण्हुनि खे। उन्हनि चयो वाटारियूं तव्हां ॻाल्हायो छा था भई कोर्टुनि जो ऐं जजनि जो कहिड़ो तालुक़ु आहे जंग सां? जंग त असांजा फौजी पिया विढ़नि। चए न न न न तव्हां भुलियल आहियो। जंहिं मुल्क में इंसाफ़ हूंदो उन मुल्क जो हर शहरी फौजी हूंदो ऐं हेतिरनि फौजियुनि खे केर बि शिकस्त नथो ॾेई सघे। बिल्कुलु ठीकु। इंसाफ़ जी अहमियत आहे मुल्कनि जे तारीख़ुनि में। जी सर, बिल्कुलु ठीकु। सर, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। प्रोग्राम जो वक्त मुंहिंजी त ख़त्म थी ड्यूटी वियो आहे, सो थैंक यू छा जी, मुंहिंजो त तव्हां मां सर, इट्स प्लेजर फॉर मी टू Thank you. कंडक्ट प्रोग्राम विद यू। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त। इंशाअल्लाह नेक्स्ट वीक सिधी ॻाल्हि प्रोग्राम में गॾु हूंदासीं। अल्लाह निगहबान।